अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल खुश आयो ठीक आयो। उम्मीद है तव्हां सब दोस्त खुश ठीक ठाक होंदा। दोस्तों अॼोकी हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सोप सीरियल ॾाढनि जो ॾे जे बारे में। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे जी अॻिते रिकॉर्डिंग हलंदी या न हलंदी, ऐं जेके बि स्टेप बाय स्टेप जेके बि ॾाढनि जे ॾे जा मसइला आहिनि उहे मां अॼोकी हिन वीडियोज़ में सॼा तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं तव्हांखे इहो मां ॿुधाईंदुसि त ड्रामो अॻिते हलंदो या न हलंदो। बहरहाल हींअर त ड्रामो मां मञा पियो त ड्रामो हींअर ख़तमु थी चुको आहे, ऐं मां तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको आहियां त ड्रामो बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। उनजी रिकॉर्डिंग बि बंदि थी वई आहे ऐं चैनल तां बि ड्रामो ख़तमु थी वियो आहे। ऐं पर मूं काफ़ी प्लेटफॉर्म सोशल मीडिया ते ॻाल्हि इहा ॿुधी आहे त ड्रामो अॻिते हलंदो। सो मां सोचियो त पंहिंजनि व्यूअर्स खे ॿुधायां, इतलाह कयां त इहा छा वाक़ई ॻाल्हि सची आहे या कूड़ी। ऐं इहो बि मां अॼु जी हिन वीडियोज़ में तव्हांखे ॿुधाईंदुसि त हीउ छा वाक़ई ड्रामो हलंदो अॻिते। ऐं काफ़ी माण्हू चवनि पिया त हीउ ड्रामो अॻिते हलंदो ऐं हिन जी 100 किस्त खां मथे हलंदी। सो मां उन्हनि शौक़ीननि खे ॿुधाईंदुसि जेके हिन ड्रामे जा शौक़ीन आहिनि ऐं जेके ड्रामे खे चाहिनि था, पसंदि था कनि। ऐं के अहिड़ा सिंधी नौजवान आहिनि जेके ड्रामनि खे ॾिसंदा ऐं उहे पंहिंजो टाइम पास पिया कनि, ऐं मूं जहिड़ा शौक़ीन खोड़ पिया आहिनि जेके किस्त हिकिड़ी खे बार बार ॾिसनि पिया। असां सिंधी ड्रामे पथर दुनिया जा, मां पाण ज़ाती पर्सनल आशिक़ आहियां सिंधी ड्रामे पथर दुनिया खे अॼु ताईं मां वरजाए बार बार ॾिसंदो आहियां। ऐं मुंहिंजी पसंदीदा जेको ड्रामो हुयो पंहिंजा परावा ऐं पथर दुनिया हुयो। सो मां दोस्तनि खे सॼो कुझु ॿुधाईंदुसि अॼोकी हिन वीडियोज़ में। त सभ खां पहिरियां जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल मोहम्मद यासीन शरबलोच ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बटन ते ज़रूरु प्रेस कजो त जीअं हर नई वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे बाआसानी सां मिली सघे। त दोस्तों जेकॾहिं वीडियो खे तव्हां हिन वक़्त ताईं लाइक न कयो त लाइक कयो। त दोस्तों अचो त हिन वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त काफ़ी ॻाल्हियूं हलनि पियूं त हीउ ड्रामो दुबारा हलंदो ऐं हिन जी 41 या 42 किस्त 43 जेका बि आहे स्टेप बाय स्टेप उहा चवनि था त ईद खां बाद में हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू थींदी ऐं हीउ ड्रामो ईद खां बाद में हलणु शुरू कंदो। त दोस्तों अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, हीउ ड्रामो बसि हाणे जेकॾहिं ख़तमु थी वियो त ख़तमु थी वियो। बसि हाणे अॻिते हिन ड्रामे खे न हलायो वेंदो ऐं हिन ड्रामे खे जेको आहे सो बसि हाणे हिते ई ख़तमु कयो वियो आहे। ऐं हिन ड्रामे जे अदाकारनि सां काफ़ी मजबूरियूं हुयूं ऐं डायरेक्टर साहिब सां बि थोरा घणा मसइला थी पिया हुया, कुझु अदाकारनि सां मसइला थी पिया हुया। ऐं सो इन करे हिन ड्रामे खे हिते ई ख़तमु कयो आहे। छो त हिन ड्रामे खे अॻिते हलायो वञे हा, पर काफ़ी इख़्तिलाफ़ मसइला थी पिया। सो इन करे हिन ड्रामे खे अॻिते न हलायो वियो ऐं कुझु एक्टरनि जो मसइलो हुयो ऐं कुझु डायरेक्टर साहिब जो मसइलो हुयो जो हिन ड्रामे खे हिते ई रोकियो वियो ऐं हिन ड्रामे खे अॻिते न हलाए सघिया। ऐं दोस्तों काफ़ी माण्हू इहो चवनि पिया त हिन ड्रामे खे अॻिते हलायो वेंदो ऐं हिन जूं जेके किस्तियूं आहिनि उहे किस्तियूं हिन जूं ईंदियूं ईद खां बाद में ऐं हिन ड्रामे खे बाक़ाइदे चवनि पिया हलायो वेंदो। सो बहरहाल अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे ऐं हिन ड्रामे खे बसि हिते ई रोकियो वियो आहे। ऐं हीउ ड्रामो अॻिते हिन जी का बि गारंटी न आहे त हिन ई ड्रामो अॻिते हलंदो या न हलंदो। ऐं काफ़ी दोस्त के कमेंट्स कनि पिया त यासीन शर साहिब तूं कूड़ पियो ॻाल्हाईं, त अवां व्यूअर्स खे मां कूड़ी अॼु ताईं ख़बर ॾिनी आहे न ॾींदुसि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे खे बसि हाणे हिते ई ख़तमु कयो वियो आहे। त दोस्तों ही हुई अहिड़े क़िस्म जी ख़बरचार जेका मूं अव्हांखे ॿुधाई। ऐं वधीक अहिड़ा ई ख़ूबसूरत वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल मोहम्मद यासीन शरबलोच खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन बटन ते ज़रूरु प्रेस कंदा ऐं असांजी हिन वीडियोज़ खे महिरबानी करे लाइक कमेंट्स ऐं पंहिंजी राय जो आगाज़ ज़रूरु कंदा। ऐसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।